बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। सरदार सलीम जान मज़ारी साहब ते आख़िर कंहिंजो प्रेशर आहे त हू पाकिस्तान पीपुल्स पार्टी छॾे मुस्लिम लीग नून जॉइन करे। उन सां गॾु कश्मीर जी टाउन कमेटी जो वाइस चेयरमैन नज़ीर मज़ारी साहब ख़िलाफ़ु जेका अदम एतमाद जी रिथ जमा थी आहे उन जे पोयां केरु आहे ऐं फ़ौज अली ॾाणी साहब खे पुलिस हवाले कयो वियो। पर कश्मीर में एक तरफ़ सोशल मीडिया ते इहो चवनि था त असां ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवाई आहे, पर मालिक जेके बि खणिजनि था वापसि थियनि था, बिड़क ॿाहिरि नथा कढनि। इहो मामिलो छा आहे, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। सोशल मीडिया ते तव्हांखे इहो नज़र में ईंदो हूंदो त सरदार सलीम जान मज़ारी साहब मुस्लिम लीग नून जॉइन करे पियो। पोइ उन में केतिरी सदाकत आहे उहो तव्हांखे मां ॿुधायां थो। ज़रिया चवनि था त सरदार सलीम जान मज़ारी साहब ऐं उन जे इत्तेहादी हाजी अब्दुल खोसू साहब ते इहो प्रेशर ज़रूरु आहे त हू पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे अलविदा चई करे मुस्लिम लीग नून जॉइन कनि। पर जेके इहो तय आहे त मज़ारी साहब पाकिस्तान पीपुल्स पार्टी कोन पियो छॾे, पीपुल्स पार्टी में रहंदो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी टिकट ते पंहिंजे उम्मीदवारनि खे इलेक्शन में विढ़ाईंदो, मुस्लिम लीग में शमूलियत अख़्तियार हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे उन मुताबिक़ मज़ारी साहब मुस्लिम लीग नून में शमूलियत अख़्तियार न पियो करे। इहे जेके पाणी चई सघूं था त हवाई ॻाल्हियूं आहिनि, हवाई ख़बरूं आहिनि ऐं फेसबुक ई तव्हां हिनखे ख़बर चई सघो था। पर हिन ॻाल्हियुनि में कंहिं बि क़िस्म जी का सदाकत कान्हे। जंहिं ॾींहुं मज़ारी साहब जे ख़िलाफ़ु इहा मुहिम हली तेज़ी सां त मज़ारी साहब मुस्लिम लीग नून जॉइन करे पियो, उन ई ॾींहुं मज़ारी साहब जे ग्रुप तरफ़ां हिकिड़ी तस्वीर वायरल थी हूंदी सोशल मीडिया ते, तव्हां असां सभिनी उहा ॾिठी, जंहिंमें इस्लामाबाद में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अदी फरियाल टालपुर साहिबा सां हिननि जी मुलाक़ात थी आहे, जंहिंमें हिकिड़े पासे हाजी अब्दुल खोसू साहब बीठो आहे, उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बीठा आहिनि, उनखां पोइ आसिफ अली ज़रदारी साहब बीठा आहिनि, पोइ अदी फरियाल साहिबा आहिनि ऐं उनखां पोइ सरदार सलीम जान मज़ारी साहब जो भाइटो अली जान मज़ारी साहब उन तस्वीर में बीठल आहिनि। उहा तस्वीर ईअं खणी चवंदा आहिनि, तस्वीर ॻाल्हाए पई, उहा तस्वीर सिधो सिधो ॿुधाए थी त उहो मुस्लिम लीग नून में नथा वञनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी में रहंदा, पाकिस्तान पीपुल्स पार्टी टिकट थींदा। पर उन तस्वीर में हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि बि आहे जेको सोशल मीडिया ते कश्मीर जे माण्हुनि जे लाइ इहो सस्पेंस आहे त भई हाजी अब्दुल खोसू साहब अगरि MNA वारी सीट ते वञनि था त MP ते उम्मीदवार केरु हूंदा, त उन तस्वीर इहो ॿुधाए पई उहा तस्वीर त MP जे जेके उम्मीदवार आहिनि सरदार सलीम जान मज़ारी साहब तरफ़ां उहे हाणे सरदार एहसान मज़ारी साहब न आहिनि। उन तस्वीर मुताबिक़ इहो मुमकिन आहे उहो फ़ैसिलो कुझु उन्हनि जो हेठि मथे बि थी सघे थो, पर उन तस्वीर जे आधार ते पाण इहो चई सघूं था त हिन भेरे कश्मीर में मज़ारी साहब तरफ़ां जेको उम्मीदवार आहे उहो उन्हनि जो भाइटियो सरदार अली जान मज़ारी साहब आहिनि। ऐं इहा जेका मुलाक़ात हुई इहा उनजी कड़ी हुई। आसिफ अली ज़रदारी साहब त भई असांजा ही उम्मीदवार आहिनि ऐं उन मुलाक़ात में सिर्फ़ु ईअं न आहे त ही ॿ ॼणा हुया, उन मुलाक़ात में मज़ारी साहब पाण बि आहे, पर उन तस्वीर में न आहे, छाकाणि त उम्मीदवार उनजा इहे ई आहिनि। तंहिंजे करे मज़ारी साहब मुस्लिम लीग नून में न पिया वञनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी में रहंदा। ऐं मां तव्हांजी ॿुधायो त भई हिकु त हुनजो हिकिड़ो उम्मीदवार हाजी अब्दुल खोसू साहब ऑलरेडी आहे ऐं जेको ॿियो उम्मीदवार जिन ते जेको आहे त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं गर्दिश कनि थियूं त नओं चहिरो हूंदो, उहो नओं चहिरो अली जान मज़ारी साहब जी सूरत में आहे। इहो तय आहे त मज़ारी मुस्लिम लीग नून में न पियो वञे, मज़ारी पाकिस्तान पीपुल्स पार्टी में आहे। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त कश्मीर मां खोड़ माण्हू मुस्लिम लीग नून जॉइन कंदा जी जी, ऐं हिन वक़्त ताईं बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि जेको टिकटनि जो ऐलान न पई करे, छाकाणि त खोड़ माण्हू खे टिकटूं न मिलंदियूं, पोइ रंजिशूं थींदियूं, कुझु माण्हू छॾींदा ऐं पीपुल्स पार्टी ओवरलोड आहे हिन टाइम। सॼे सिंध में तव्हां ॾिसंदो हर शहर हर भोतार वॾो पीपुल्स पार्टी में शामिलु आहे ऐं एतिरियूं टिकटूं सारी ॻाल्हि हूंदियूं कोन। पोइ खोड़ माण्हू खे कावड़ लॻंदी, खोड़ माण्हू नाराज़ थींदा, तंहिंजे करे इन मामले खे पेंडिंग रखी वेठा आहिनि। ॾींहं वेझा थींदा, पोइ टिकटुनि जी अनाउंसमेंट थींदी। सरदार तेगो ख़ान ऑलरेडी वियो आहे मुस्लिम लीग नून में ऐं खोड़ ॿिया माण्हू बि इम्कान ज़ाहिर थियनि था त उहे माण्हू मुस्लिम लीग नून जी ॿेड़ी में सवार थी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि सां मुक़ाबिलो कंदा। अॻिते वधूं था, हलूं था नज़ीर मज़ारी साहब वारे इशू ते। नज़ीर मज़ारी साहब भी मज़ारी साहब जो माण्हू आहे ऐं जेको चेयरमैन साहब आहिनि उहे बि मज़ारी साहब जा माण्हू आहिनि। पर अचानक नज़ीर मज़ारी साहब जे पोस्ट बि का थियूं त उन्हनि रखियो त भई पोइ मूंसां ही मामिलो आहे ऐं मां खुली करे पोइ ॻाल्हाईंदुसि, ॿुधाईंदुसि मूंसां मामिलो छा आहे। ज़रिया ॿुधाइनि था त कश्मीर जे टाउन चेयरमैन साहब जी सरबराही में टाउन कमेटी अंदरि न, पर शबीर चाचड़ साहब जे पेट्रोल पंप ते इजलास थियो आहे टाउन कमेटी जो।
जंहिंमें काउंसलर शरीक थिया आहिनि, टाउन ऑफिसर ॿिया टिया सभु उते वेठा आहिनि। उते इहो फ़ैसिलो थियो आहे त नज़ीर मज़ारी साहिब खे हटायूं था, नज़ीर मज़ारी साहिब जे ख़िलाफ़ु अदम इतमाद जी रिथ था आणियूं। उहा रिटर्न में थी वियो, सभिनी सयूं कयूं, सभिनी जी रज़ामंदी थी, नज़ीर मज़ारी साहिब खे उन में न घुरायो वियो। उहा जेका रिथ आहे, उहा जेकी बि कार्रवाई आहे काग़ज़ी, उहा इलेक्शन कमीशन जे कंदकोड़ ऑफिस में जमा कराई वई। सॼो मामिलो तइ थी वियो आहे त भई नज़ीर मज़ारी खे हटाए करे उते आंदो जेको कंहिंखे थो वञे, जंहिंजे पेट्रोल पंप ते इहो इजलास थियो आहे, शबीर चाचड़ साहिबु, उन्हनि खे वाइस चेयरमैन टाउन कमेटी मुक़ररु करायो थो वञे। पोइ ज़रिया ॿुधाइनि था त वरी जॾहिं इहा नज़ीर मज़ारी साहिब खे ख़बर पई त उन वरी ज़ाहिर ॻाल्हि आहे जन उनखे करायो टाउन चेयरमैन वाइस चेयरमैन, उन्हनि सां उन्हनि कई त हुननि सॼी लाइलमी जो इज़हार कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में ईअं मुमकिन ई कोन्हे अगरि हो लाइलमी जो इज़हार कनि त मज़ारी साहिबु सिधो ॿुधाए मज़ारी साहिबु लाइलमी जो इज़हार कनि था या हाजी अब्दुल खोसो साहिबु लाइलमी जो इज़हार कनि था। असल ईअं आहे ई कोन। टाउन चेयरमैन जेके माण्हू कश्मीर जी सियासत खे सम्झनि था, जेके कश्मीर जे मिज़ाज खे सम्झनि था, उहे सभु इहो सम्झी सघनि था। इहो नज़ीर मज़ारी साहिबु पाण बि शायदि सम्झी सघे, उनजो भाउ बि इहो ॻाल्हि सम्झी सघे। इहो मुमकिन ई न आहे त भई मज़ारी साहिबु ऐं हाजी अब्दुल खोसो साहिब जी मर्ज़ी खां सवाइ जेको आहे त डॉक्टर जवाहिर साहिबु जेको आहे इहो फ़ैसिलो करे छॾींदो नज़ीर मज़ारी खे मां हटायां थो ऐं उनखे ख़बर ई न हूंदी। इहो मुमकिन ई न आहे। उनजी रज़ामंदी सां थियो आहे जेको कुझु बि थियो आहे। हाणे मां अचां थो इहो आख़िर थियो छो आहे, इहो तव्हांखे ॿुधायां थो। असल मामिलो इहो आहे त सियासी भुतारनि जो इहो मिज़ाज आहे त ख़ासि तौर ते हू बि कमु कढण जा माहिर हूंदा आहिनि, पर इलेक्शन वारे ॾींहंनि में हू वधीक एक्टिव थी वेंदा आहिनि ऐं वधीक उन्हनि खे माण्हुनि जो अहसासु बि थींदो आहे, ज़रूरत बि हूंदी आहे ऐं पोइ उन में वधीक एक्टिविटी ॾेखारे करे जेको आहे कमु कढण जा हरबा इस्तेमालु कबा आहिनि। हाणे मामिलो इहो आहे, हिननि त पहिरियों जेको ठाहियो नानी वेड़ो करे छॾियो बाबा, पंहिंजनि पंहिंजनि खे ॾेई छॾियो उहिदो। इलेक्शन थियण वञे पई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्रेशर हिननि ते ऑलरेडी आहे। होॾां नून लीग जा माण्हू उमेदवार थींदा ऐं पोइ वोट ऐं चाचड़ असगर ख़ान ऑलरेडी हिन ते कावड़ियल आहे, हिन खां नाराज़ थियो वरितो आहे ऐं पोइ हाणे बेसिकली चाचड़नि जो इन शबीर ख़ान वारनि जो हिते कश्मीर जे हिन हल्के में खोड़ सारो वोट आहे। तंहिंजे करे जी न कंहिं ते मरहम रखिबो आहे, कंहिं ते हथु रखिबो आहे। ऐं ईअं मां जेका थोरी घणी मालूमात कंफर्म न आहे, लेकिन थोरी घणी मालूमात आहे 6 महीननि खां पहिरियां अदम इतमाद जेको हरबो थी नथो सघे ऐं इहे मामलाती प्रोसेस नथा थी सघनि, पर सिर्फ़ु हथु रखिणो आहे, सिर्फ़ु अहसासु ॾियारणो आहे। ऐं इहे जेके वोट आहिनि मथां इहे सुभाणे कावड़ जो इज़हार कनि ऐं वोट न कनि, तंहिंजे करे हिन ते हथु रखण वारे स्टाइल में इहो सॼो मामिलो छॾियो वियो आहे। ऐं मुमकिन आहे त नज़ीर मज़ारी साहिबु लाइलमी जो इज़हार करे थो, पोइ हीअं आहे, पोइ मां जेको आहे त माना उनखे ख़बर न हुई, पोइ ईअं थी वियो, मुमकिन न हुजे। पर मुंहिंजी इहा राय आहे, मुमकिन आहे त सरदार सलीम मज़ारी साहिबु या हाजी साहिबु उनजे वॾे भाउ क़यूम मज़ारी साहिब खे विहारे करे मुतमिन कयो हुजे, एतमाद में वरितो हुजे ऐं हेमरा पाण बि सम्झंदा त वाइस चेयरमैन में आहे छा। बसि असल गेम जेका आहे, असल जेको मामिलो आहे उहो चाचड़ बिरादरी इन वोट खे क़ाबू करिणो आहे ऐं पोइ इहो सॼो हरबो हलायो वियो आहे। अॻिते हलूं था, हाणे कयूं था ज़िक्र त भई कश्मीर मां अगरि हेॾां मज़ारी साहिब जा माण्हू खणिजनि था त होॾां ख़ुशी जो इज़हार थिए पियो करमपुर मां त बाबा हे ॾिसो धाड़ियलनि जा सहूलियतकार खणिजी विया, धाड़नि जा हे थी वियो, उहो सिलसिलो बि हले पियो। हालति इहा आहे, सियासी माण्हू आहिनि, फेसबुकनि ते हुननि जा माण्हू हुननि जा इतादी या वावेला कनि था त भई असांजे ख़िलाफ़ु हे ग़लति इल्ज़ाम आहिनि फलां आहे। ऑफिशियल तरीक़े सां मज़ारी साहिब जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी, ॿी का बिड़क ॿाहिरि हिन टाइम ते न कढी अथनि त बाबा असां ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे। सियासी माण्हू आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंस करे सघनि था, कुझु बि चई सघनि था, लेकिन न पोइ जॾहिं नथा ॻाल्हाइनि त पोइ थोरो शक शुबा जेके आहिनि उहो जनम वठनि था त भई किथे का न का अहिड़ी इन्वॉल्वमेंट आहे छा जो हमरा नथा ॻाल्हाइनि। बहरहाल उहो वधीक मालिक पाण क्लियर करे था सघनि। वरी जॾहिं हाणे साईं वरी वारो हेॾां बि वारो हले पियो, वरी होॾां वारो शुरू थी वियो। शबीर ख़ान बेजारानी साहिब जो जेको ख़ासि माण्हू आहे, हुनजो तर्जुमान जेको आम रूटीन में जेको हुनजे लाइ हूअं त सॼा मामला खोड़ हू हलाए थो, पर आम रवाइजी तौर ते हुनजे लाइ मशहूरु आहे फौज अली ॾाहणी साहिब जे लाइ त हू जेको आहे तर्जुमान आहिनि बेजारानी हाउस जा, उहे खमिजी विया, उहे गुम थी विया। पोइ वरी हुनजी हिकिड़ी चौकी ते हमले जे केस में गिरफ़्तारी ज़ाहिर थी आहे, वापसि आया। उनजा माण्हू इहो चवनि था, पर शबीर ख़ान बेजारानी साहिब बि सियासी माण्हू आहिनि, सूबाई वज़ीर रहिया आहिनि। उनजे माण्हू खे जॾहिं खणी था वञनि, उहे माण्हू वापसि अचनि था या केसनि में चालान थियनि था, बिड़क ॿाहिरि नथा कढनि, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जहिड़ा माण्हू इहो सवाल त कंदा न, भई आख़िर तव्हां किथे न किथे को गिल्टी त आहियो जो नथा ॻाल्हायो। अगरि तव्हां सां सियासी इंतकाम जो मामिलो आहे या सियासी को ॿियो मामिलो आहे, वफ़ादारियूं मटाइण जो को मामिलो आहे, सियासी प्रेशर तव्हांजे मथां जेको आहे पार्टी मटाइण जे लाइ को प्रेशर आहे, अगरि का अहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां ॻाल्हाए सघो था न, त हूअं त तव्हां सां को थोरो मामिलो थिए थो बिल्कुलु हुनजी ॻाल्हाए था वठो। पर जॾहिं हिते कश्मीर जा इहे बोतार नथा ॻाल्हाइनि त पोइ असां जहिड़ा माण्हू ज़रूरु इहो सोचण ते मजबूर थियनि था
त पोइ किथे न किथे हिननि जे माण्हुनि जी जेको इहो धंधो धाड़ी हले पियो इन्हनि में किथे न किथे हिननि जी इन्वॉल्वमेंट पोइ ज़रूरु हूंदी। अगरि नाहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि हिननि खे ॻाल्हाइणु घुरिजे, हिननि खे अची करे मैदान ते, छाकाणि त सियासी माण्हू आहिनि, सियासी जमात सां वाबस्ता आहिनि, वज़ीर रहिया आहिनि ॿिन्ही पासनि खां, ओॾां मज़ारी साहिब खां बि ऐं हेॾां बि, नथा ॻाल्हाइनि त पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे शक जेके शकूक शुबात आहिनि उहे वधीक जनम वठनि था। तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि खे पंहिंजो दामन जेको आहे क्लियर करणु घुरिजे, अची करे ॻाल्हाइणु घुरिजे, या त इहो चवनि त भई असां न आहियूं त असां सां हे ज़्यादती थिए थी, असां सां हे जेको आहे हिन मामले ते असांखे टारगेट थो कयो वञे, त नथा ॻाल्हाइनि। जीअं मां पहिरियों चयो, नथा ॻाल्हाइनि त पोइ किथे न किथे दाल में कारो ज़रूरु आहे, पर उहो ईअं ख़्यालु सां थी सघे थो, वज़ीर वज़ाहत मालिक पाण बहितर अंदाज़ में करे सघनि था त भई आख़िर मामिलो छा आहे, छो उन्हनि खे खणिजनि था, पोइ वरी ऐं छुटनि कोन था, ईअं खणिजनि ॿिया बि खोड़ माण्हू था, लेकिन उहे छुटी था वञनि, पर हे खणिजनि था त पोइ हिननि ते FIR थी, जीअं मदारी साहिब जे माण्हुनि ते बि FIR थियूं, जेल विया, ज़मानतूं करे मोटिया, हिननि खे बि न छॾियो वियो, सेम तरीक़े सां अॻिते FIR जी सूरत में अॻिते थियनि। पर मुंहिंजे ख़्याल में सियासी माण्हू आहिनि, हिननि खे पंहिंजा जेके पांध आहिनि उहे आजा करणु घुरिजनि।